अस्सलाम वालेकुम जी दोस्तों, अॼु तव्हांखे ॾेखारियो था बहज़ाद अकबर गबोल साहब जो निकाह सेरेमनी जेको कराची में थी रहियो आहे। सफूरा जे भरिसां ही मस्जिद आहे, उनजे अंदरि ई आहे। ही गबोल फैमिली जेका न्यू जतोई बोरो डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज सां ताल्लुक़ रखे थी ऐं हाणे कराची में ई आहिनि। कराची में बि काफ़ी सारा गबोल फैमिली जा हिते माण्हू रहनि पिया। त हीअ निकाह आहे। निकाह खां पोइ नेक्स्ट डे ते जेको आहे वलीमो जी वॾी दावत आहे। त हाणे बहज़ाद अकबर गबोल साहब हितां ॾेखारींदासीं। हीअ जेको अचे पई भाउ परवेज़ साहब आहिनि, जेको बहज़ाद साहब जो फादर इन लॉ आहिनि। त हाणे रिश्तेदार कुझु अचनि पिया। हीअ साम्हूं जी असांजो चाचा आहे गुलाम अली गबोल साहब जेको अचे पियो। हीअ साईं मुनीर अहमद साहब आहे। ॿी सॼी संगत आहे। सभिनी जो तारीफ़ कराईंदासीं। हीअ जेको ब्लेड्स कपिड़नि मां आहे, इहो वकास अकबर गबोल साहब हुयो। ऐं हीअ आहिस्ते आहिस्ते दोस्त अचनि पिया। ही सभई ख़ानदान वारा आहिनि। जीअं इहो सिंधी टोपी सां आहिनि, गुलाम हैदर गबोल साहब आहिनि, चीफ इंजीनियर रही चुका आहिनि SSDC में। इहे वरी आहिस्ते आहिस्ते अलॻि अलॻि तव्हांखे तारुफ़ कराइबो। ऐं हीअ हाणे हिते बैठक आहे। हीअ साम्हूं ई घोट आहे बहज़ाद अकबर गबोल साहब जे बराबरि में। ही साईं सैयद इरफान अली शाह साहब आहिनि, जेका वॾी गादी आहिनि। असांजे ॻोठ न्यू जतोई साईं दुलड़ साईं जा साईं मज़हर हुसैनी गबोल साहब आहिनि। साईं पाण एजुकेशन में भाउ हसन पीरज़ादो साहब आहिनि। जो लिमिटेड प्रोग्राम आहे, बिरादरी पंहिंजी जो प्रोग्राम आहे। जेके बि क्लोज़ फ्रेंड्स आहिनि या उहे जेके कराची में रहनि पिया, छो जो परे परे खां वरी जेको आहे सो तकलीफ़ ॾियण बि सुठी ॻाल्हि न आहे। त हाणे साईं मौलवी साहब निकाह जी तयारियूं करे पियो। त हाणे हिननि जो साइन्स वग़ैरह थी वियूं आहिनि। जेके शाहिद वग़ैरह हूंदा आहिनि, जेके बि फॉर्मेलिटीज़ हूंदी आहे, उहा पूरी थी चुकी आहे। ऐं थोरी देरि में निकाह थींदो। वरी निकाह खां पोइ निकाह जी दुआ थींदी। हीअ निकाह पढ़िजे पियो। जीअं त साम्हूं ई जेको सिंधी टोपी सां आहे, इहो बहज़ाद अली आहे। ऐं जेको आहे ॻिचे में जीअं कपिड़ो आहे, लुंगी आहे, इहो हुनखे पातल आहे। वरी अॻिते अञा बि लोग खे कंटिन्यू कयूं पिया। इनमें काफ़ी दोस्त ॻोठा बि आयल आहिनि, काफ़ी हिते बि हुया कराची में बि। दोस्तों ही निकाह बसि हाणे थी वियो आहे। बसि हाणे दुआ घुरबी। दुआ खां पोइ जीअं तव्हांखे ख़बर आहे त मुबारकुनि जो सिलसिलो शुरू थी वेंदो आहे। ऐं हुन सां गॾोगॾु हारनि जी रस्मूं थी वियूं, या जेको बि ख़ुशी जा लम्हात हूंदा आहिनि, पोइ हिक ॿिए खे मुबारकूं ॾिबियूं आहिनि। जीअं असांजे बहिराणे में थींदो आहे, उहो साॻियो ई कल्चर हिते कराची में बि असां वटि आहे। सो हाणे हले पियो, कमु प्रोसेस में आहे। तो निकाह खे ख़ैर सां थी वियो। बसि हाणे कमु शुरू आहे घोट सां मुलाक़ातुनि जा, जंहिंमें हाणे गबोल साहब मुलाक़ात कई। ऐं घोट जो फादर उहो बि हाणे मुलाक़ात कंदो। बहरहाल हिक ॿिए खे मुबारकुनि जो सिलसिलो जीअं असांजे थींदो आहे।
उहो हले पियो। ऐं असां में ईअं थींदो आहे त निकाह कंप्लीट थी वेंदो आहे त वरी कुझु फ़ुकराई राग ॻाइबो आहे। ऐं हिते मस्जिद आहे त हिते राग वग़ैरह उहो फ़ुकराई नथो थी सघे। सिंधु मुहे
दोस्तों जी तव्हांखे ख़बर आहे एज़ यूजुअल फ़ोटो सेशन जेको आहे तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे, छो जो हीअ ज़िंदगी गुज़रंदी वेंदी 10 साल 15 साल 20 साल खां पोइ जेको आहे वरी फ़ोटूज़ ई हूंदा आहिनि जेके यादगार हूंदा आहिनि ऐं उहे यादि ईंदा आहिनि त मां पुराणे दौर में असां निकाह कयोसीं या केरु केरु आयो केरु न आयो, कहिड़ा कहिड़ा यादगार लम्हात हुया, कहिड़ा कहिड़ा दोस्त स्पेशली आया ॻोठा सेठ जी, इहो बि असां में थींदो आहे अक्सर। दोस्तों हाणे तव्हांखे घोट साहब जे वालिद साहब सां मिलणु त हीउ साम्हूं जेको तव्हां ॾिसो पिया हीउ गुलाम अकबर कबोल साहब आहिनि, उन जा ही फर्ज़ंद आहिनि बहज़ाद साहब जिन्हनि जी अॼु शादी आहे, इहो निकाह आहे ऐं सुभाणे हिन जो वरी वलीमो वग़ैरह आहे। त ईअं ई तक़रीब हले पई, प्रोग्राम बि हले पियो, बसि थोरी देरि में प्रोग्राम बि वाइंड अप थींदो ऐं हर को अलविदा कंदो। हीउ आऊं अची वियुसि, अच्छा मुंहिंजो बि आहे हिन में आऊं गुलनि जो हार पारायो बहज़ाद साहब मुंहिंजो ब्रदर आहे नंढो। टोटल असां 4 भाइर आहियूं। बहज़ाद साहब वकील साहब आहिनि, ॿियो असांजो बैरिस्टर साहब आहे वकील साहब, उहो UK में पढ़ंदो आहे ऐं उनजी शादी जो बि आऊं रखियो हुयो इन चैनल ते, उहो बि तव्हां ॾिसी सघो था। त बहरहाल हीउ हले पियो, अञा इहे प्रोग्राम्स वग़ैरह इहे शयूं हलनि पियूं। दोस्तों खेर असां प्रोग्राम हाणे कंप्लीट थी चुको आहे। साम्हूं ई साईं इरफान साईं बादशाह वञनि पिया, इहे दोस्त यार हेॾा होॾा, हेॾे काशिफ़ अली कबोल साहब आहिनि ऐं हीअ गाॾी में हाल रखनि पिया प्रोग्राम ख़तमु थियण खां पोइ, जीअं एज़ यूजुअल थींदो आहे। दोस्तों ही मस्जिद आहे जामे मस्जिद फैज़ान उस्मान गनी सफ़ूरा ते आहे, जंहिं मस्जिद में इहो सॼो प्रोग्राम थियो। वरी महिरबानी तव्हां सॼो प्रोग्राम ॾिठो ऐं वरी ॿियूं बि जेके बि इवेंट्स वग़ैरह थींदा तव्हां सां गॾु ज़रूरु शेयर थींदा। त बसि हाणे द एंड आहे, आख़िरी पार्ट सां लिए वरी महिरबानी, अस्सलाम वालेकुम।